अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पारां मां आहियां मेज़बान फयाज़ राज। नाज़रीन, अमरीका जे अंदरि सदारती चूंडनि जो माहौल आहे ऐं गुज़िरियल ॾींहुं में पाण इन जे जेका ॿिन्ही मुख्य पार्टियुनि जे सदारती उम्मीदवारनि जे विच में जेको पहिरीं डिबेट थी हुई उन हवाले सां पाण जेको आहे ॻाल्हायो हुयो ऐं अॼोको ॾींहुं हिकु भेरो ॿीहर उन मौज़ू ते गुफ़्तगू कंदासूं त अमरीका जे अंदरि जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे, मजमूई तरह ते जेका सियासी सूरत हाल आहे, उनखां अलावा जेके वाक़िया अचनि पिया, ख़ासि तरह जेका पुलिस ऐं कारी नसल जे माण्हुनि जे विच में जेको तकरारनि वारो मसइलो आहे, उनखां अलावा अमरीका जी इकोनॉमी में जेके प्रॉब्लम्स आहिनि ऐं ख़ासि तरह हिन वक़्तु जॾहिं पाण ॻाल्हायूं था पिया त डोनाल्ड ट्रंप जहिड़ो माण्हू रिपब्लिकन पार्टी जो उम्मीदवार थियो आहे, उनजे पुठियां कहिड़ा सबब आहिनि, उहे कहिड़ा कमज़ोरियूं कोताहियूं आहिनि रिपब्लिकन पार्टी जे अंदरि, या अमरीकी अवाम जेको आहे उहो कुझु ॿिए तरह जो अमरीका ॾिसणु चाहे थो, जंहिंजे करे हुननि हिकु तरफ़ जेको आउटसाइडर डोनाल्ड ट्रंप उनजी सपोर्ट कई, त ॿिए तरफ़ हिकिड़ो आउटसाइडर हुयो बर्नी सैंडर्स, जंहिंखे बि डेमोक्रेटिक पार्टी जी तमामु वॾी सपोर्ट रही। आख़िर छो ॿिन्ही पार्टियुनि जी जेका ट्रू लीडरशिप आहे उन्हनि एॾो वैक्यूम पैदा कयो आहे, जंहिंजे करे आउटसाइडर्स बि एतिरो सपोर्ट बेस हासिलु कनि था पिया। मजबूरी सूरत हाल ते ॻाल्हाईंदासूं ऐं कलोकी डिबेट जा जेके अहम नुक़्ता हुआ उन ते बि गुफ़्तगू कंदासूं। जेको प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे साईं इक़बाल तरीन साहिबु मारूफ़ शख़्सियतनि ऐं उहा 80 जे ॾहाके खां वठी अमरीका में रहनि था पिया। उते मुख़्तलिफ़ जेके आहिनि पंहिंजो जेके आहिनि इलेक्शन्स उन जे साम्हूं थियूं आहिनि। पाण हार्ड कोर जेका उहा डेमोक्रेट आहिनि, उते डेमोक्रेटिक पार्टी जा सरगर्म जेको आहे पंहिंजो रुकन बि रहिया आहिनि ऐं अॼोके प्रोग्राम में हुन सां गुफ़्तगू कंदासूं। ऐं ज़ाहिर आहे इक़बाल तरीन साहिब जी शिनाख़्त जेका सिंध जे हवाले सां आहे उहा तव्हां उनखां भले सुठे नमूने सां वाक़ुफ़ु आहियो, पर जीअं त अॼोके प्रोग्राम में असां हुननि सां अमरीका जी पॉलिटिक्स ते ॻाल्हायूं था, तंहिंजे लाइ हुन सां तारुफ़ बि उहो तव्हां सां करायो। अचो त हुन गुफ़्तगू खे अॻिते था। साईं तरीन साहिबु सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तरीन साहिबु, आउटसाइडर्स ॿिन्ही पार्टियुनि जा, वाई दे हैव टू टेक इन सो मच स्पेस? सभ खां पहिरियों त जेको तव्हां मेन्यू सॼो जेको ठाहियो अॼु जे कन्वर्सेशन जो, अॼु जे गुफ़्तगू जो, इहो प्रोग्राम अंग्रेज़ी में जेकॾहिं कयो त अमेरिकन्स बि काफ़ी हिन मां पढ़ाईंदा। छो त तमामु ड्रिघो मेन्यू आहे, बहितरीनु, ॾाढो कॉम्प्रीहेंसिव मेन्यू आहे तव्हांजो, ॾाढा एम्बिशियस माण्हू आहियो तव्हां। सो सुठो सवालु तव्हां कयो आहे, शुरूआति सुठे सवाल सां कई आहे। मां पहिरियों बि कई दफ़ा इहो चई चुको आहियां पंहिंजे लेखकुनि में, राइटिंग्स में, पंहिंजो जेको आहे गुफ़्तगू में, ॿ टे दफ़ा पहिरियों बि जॾहिं मां हिते आयो हुउसि, तव्हां ॻाल्हायो त मां हिन ॻाल्हि जी निशानदेही कई हुई त गुज़िरियल 20 सालनि खां वठी दुनिया जेका आहे सॼीअ में जेके मुल्क आहिनि ऐं क़ौमूं जेके आहिनि उन्हनि जे विच में पॉवर्टी जी गैप जेका आहे, ग़ुरबत जी विछोटी, उहा घटिजी वई आहे, पर हर मुल्क जे अंदरि उहा वधी वई आहे। माना त हर मुल्क जे अंदरि अमीर अमीर थींदा विया आहिनि ऐं ग़रीब ग़रीब थींदा विया आहिनि। इहा ॻाल्हि अमेरिका जे लाइ दुरुस्त आहे, यूरोप जे लाइ बि दुरुस्त आहे, डेवलप्ड कंट्रीज़ जेके आहिनि उनजे लाइ बि दुरुस्त आहे, डेवलपिंग कंट्रीज़ जे लाइ बि दुरुस्त आहे। हाणे उन में जेको जेकॾहिं मां हिकिड़ो मिंट तव्हां सां जी जी जेको इकोनॉमिस्ट जेको चवनि था त गुज़िरियल हिकु ॾेढ ॾहाके खां वठी, बल्कि जेको इंडिया जो ग्रोथ रेट 7-8% ते हलियो वियो, चाइना जो ग्रोथ रेट 7-8% ते हलियो वियो, उनजे करे उन्हनि ॿिन्ही मुआशरनि जे अंदरि तक़रीबन मतिलबु 1.5 करोड़ जो ऐं 1.25 करोड़ जो हू मुआशरा आहिनि, 1.5 अरब ऐं 1.25 अरब जा मुआशरा आहिनि, ॿई मतिलबु तमामु ह्यूज कंट्रीज़ आहिनि। ॿिन्ही मुआशरनि जे अंदरि मिडिल क्लास जो अंग तेज़ी सां वधियो आहे ऐं पॉवर्टी लाइन जे हेठि जेके माण्हू हुआ, घणा माण्हू उहे पॉवर्टी लाइन खां मथे आया आहिनि। उन्हनि जे इन जेका इकोनॉमी जे अंदरि जेको इहो ग्रोथ रेट जेको हाईएस्ट ग्रोथ रेट रहियो आहे, उनजे करे इहा हिकिड़ी फैंटसी आहे, फैंटम आइडिया आहे। जेकॾहिं इहा ट्रूथ हुजे हा त सॼे दुनिया जे अंदरि जेको आहे हिन वक़्तु जेके स्टैब्लिश्ड पार्टीज़ आहिनि, स्टैब्लिश्ड इंस्टीट्यूशन्स आहिनि, यूरोप जे अंदरि ॾिसो या USA जे अंदरि, तव्हां राइटली तव्हां सही ॻाल्हि कई, जिते किथे हिन मुल्क जे अंदरि जेके स्टैब्लिश्ड पार्टीज़ आहिनि, 2 हिकिड़ियूं या 3-4 जेके स्टैब्लिश्ड पार्टीज़ आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु काफ़ी उहो तकलीफ़ में आहिनि ऐं काफ़ी चैलेंजिस में आहिनि। थियो इहो आहे त 2-3 शयूं थियूं आहिनि सॼे दुनिया जे अंदरि ऐं उन में बेनिफिट बि कयो आहे क़ौमुनि ऐं उन में जेको आहे क़ौमूं इंटरनली हर्ट बि थियूं आहिनि। हिकिड़ो
त ऑटोमेशन मुंहिंजी ज़ाती केतिरनि सालनि खां वठी मुंहिंजी इन ते तहक़ीक़ आहे ऐं मुंहिंजी इहा ओपिनियन आहे मुंहिंजो त वॾे में वॾो दुश्मन हिन वक़्तु सॼे दुनिया जे अंदरि जेकॾहिं अमन ग्लोबल पीस जो जेकॾहिं को थ्रेट आहे त उहा ऑटोमेशन आहे। माना त असीं सभिनी प्रोसेस खे ऑटोमेट था कयूं, कंप्यूटर प्रोग्राम्स जे ज़रिए असां उन्हनि खे ऑटोमेट था कयूं। माना त जिते 50 माण्हू हिकिड़ो कमु थिए कयो उते हाणे हिकु माण्हू जी बि ज़रूरत न आहे। त इहो जेको हेॾो सारो वॾो लेबर जेको डिस्पोज़ थियो आहे ऐं डिस्प्लेस थियो आहे, नॉट डिस्प्लेस थियो आहे, जेको इन स्पीड सां जंहिं स्पीड सां उहो डिस्प्लेस थियो आहे उन स्पीड सां मथे टेक्नोलॉजी जूं जॉब्स क्रिएट न थियूं आहिनि। सम्झो था मुंहिंजी? त ॾाढो आसानु आहे फैक्ट्री मां वर्कर खे कढण जो, छाकाणि फैक्ट्री सॼी ऑटोमेट थी वई, नंबर 1। नंबर 2, मैन्युफैक्चरिंग जेका आहे सॼे अमेरिका जे अंदरि, अमेरिकन्स दुनिया जा तमामु वॾा लार्जेस्ट तमामु वॾा मैन्युफैक्चरर्स आहे। अॼु मैन्युफैक्चरिंग आहे कोन अमेरिका में, तॾहिं सॼो ओहायो तव्हांजो जेको आहे इलिनॉय सॼो जेके बि इंडस्ट्रियल हब्स हुया अमेरिका जा, मिशिगन आहे, डिट्रॉइट आहे, उन में माण्हू जेके आहिनि उहो तव्हां डिट्रॉइट में वञो तव्हांखे ईअं लॻंदो तव्हां जेको आहे कंहिं भूत घर में पहुची विया आहियो, ढांचा लॻा पिया आहिनि। दिस इज़ वॉट ट्रम्प इज़ ब्लेमिंग। इहा ई ॻाल्हि आहे ट्रम्प जेका चए थी त असांजी कंपनियूं जेके आहिनि हितां ॿाहिरि हली वियूं आहिनि, उन जे लाइ हू डेमोक्रेट्स खे ब्लेम थो करे ॿिनि ॻाल्हियुनि जे करे। हिकिड़ो त हीअ रेगुलेशन ते वधीक डिपेंड था कनि, जंहिंजे करे जेको आहे जेको सरमायाकार आहे उहो रेगुलेशन्स खां डिॼे थो, तंहिंजे लाइ उहो हलियो थो वञे। ॿी ॻाल्हि इहा आहे त 35% ते हिन वक़्तु टैक्स आहे ऐं इहो टैक्स अञा जेका आहे जेको बर्नी सैंडर्स ऐं हिलरी क्लिंटन जो जेको आहे त असां अमीरनि खे रिच खे अञा वधीक टैक्स कंदासीं। उहो चए थो जेकॾहिं अमीर भॼी वेंदा पोइ ॿियनि मुल्कनि में हलिया वेंदा जिते हुननि खे वधीक घटि टैक्स ॾियणा पवंदा ऐं वधीक हू कंदा। त इहो त केस आहे पंहिंजो ट्रम्प जो डेमोक्रेट्स जे ख़िलाफ़ु ऐं हिलरी जे ख़िलाफ़ु। न, तव्हां पाण खे कंट्रडिक्ट था कयो हक़ीक़त में। मां ट्रम्प जो पॉइंट न, पर ट्रम्प जेको आहे उहो लास्ट पार्ट जेको आहे न, लास्ट पार्ट ट्रम्प वारो उहो तव्हां सही था चओ त ट्रम्प जेको आहे उहो बिग बिज़नेस, हू ट्रेड जी ॻाल्हि करे थो त फॉरेन ट्रेड न कयो, पर हुनजी कॉर्पोरेशन सभ खां वधीक ट्रेड थी करे। चाइना में मैन्युफैक्चर कंदो आहे जी प्रोडक्ट्स, इंडिया में कंदो आहे, मैक्सिको में कंदो आहे, काफ़ी फॉरेन कंट्रीज़ में हू पंहिंजो प्रोडक्ट्स जेको आहे उहो मैन्युफैक्चर कंदो आहे। न सिर्फ़ु उहो पर हुनजा बिज़नेसिस, हुनजा अलाइड बिज़नेसिस मिडल ईस्ट में बि आहिनि, इंडिया में बि जेको आहे जिते किथे हुनजा जेको आहे चाइना, जिते किथे हुनजा बिज़नेसिस आहिनि। तंहिंजे करे हुनजे कोल ऐं फैल में ज़मीन आसमान में फ़र्क़ु आहे। ट्रम्प जो जेसिताईं खे तालुक़ु आहे, जेका ॻाल्हि हू चए थो उहा हू न करे हुन ज़िंदगी में कई आहे, न को हुनजो इरादो आहे, छो त हुनजो ट्रैक रिकॉर्ड न आहे न। हिकिड़ो माण्हू जंहिंजी तव्हांखे ख़बर न आहे त ज़िंदगी में छा कयो, जेको कुझु हुन कयो आहे, हुन एम्पायर ठाही आहे, पैसा ठाहिया आहिनि, दैट्स हुनखे सिर्फ़ु ईअं इहा ख़बर आहे त पैसा कीअं ठाहिबा आहिनि। ऐं इन करे हू मुखालफ़त करे थो भई टैक्स न कयो जेको आहे उहो अमीरनि खे। तव्हांखे हिकिड़ी मिसाल थो ॾियां, मुंहिंजे मथां 35% मां टैक्स पे कंदो आहियां, 35%, 35%। जॾहिं की अमीर खां अमीर जेके मथियों क्लास आहे 10 या 12% खां मथे टैक्स पे न कंदा आहिनि। ऐं अञा बि हीउ माण्हू चए थो त इन्हनि खे टैक्स न कयो, जॾहिं की तव्हां बैंकिंग इंडस्ट्री खे वठो, ऑटोमोबाइल इंडस्ट्री खे वठो अमेरिका में, हाउसिंग इंडस्ट्री खे वठो, इहे वॾियूं वॾियूं कॉर्पोरेशन जेके बैंकक्रप्ट थियूं 2008 में, 2008 में, जॾहिं बुश साहब जेको आहे ख़ैर सां टपड़ ॿधी वियो त उन खां पोइ सॼी इकॉनमी अमेरिका जी वञी ज़मीन ते किरी पई। 13 खां 14% अनएम्प्लॉयमेंट 2008 खां वठी। जॾहिं पंहिंजो रामनी जॾहिं बीठो इलेक्शन में 2012 में, त हू चए पियो सीने खे हथु लॻाए त मां जेको आहे अनएम्प्लॉयमेंट खे जेको आहे 8% ते मां लाहे ईंदुसि। ऐं वॾो हिकिड़ो मिरेकल माण्हू सम्झो। अॼु अमेरिका जे अंदरि 5% अनएम्प्लॉयमेंट आहे। त जेतिरी डेमोक्रेट्स हमेशह मां थोरो बायस आहियां, मां इहो तव्हांजी बिल्कुलु सही करायो, बिल्कुलु सही करायो। सो को रिपब्लिकन हुजे हा त वधीक बहितर थिए हा, उहो ॻाल्हाया। फेयरनेस रिक्वायर्ड आहे, ॿी तरफ़ जेको माण्हू उहो बि ॻाल्हाए। सो त चवण जो मक़सदु इहो आहे त इहा ॻाल्हि जेका ट्रम्प करे थो, ट्रम्प जो वोट बेस जेको आहे, ट्रम्प जो वोट बेस वर्कर न आहे। ट्रम्प जो वोट बेस अफ्रीकन अमेरिकन न आहे।
ट्रंप जो वोट बेस लातीनो ना है, ट्रंप जो वोट बेस फैक्ट्री वर्कर ना है, ट्रंप जो वोट बेस वाइट पर वाइट मेल औरत पे ना है। सो ट्रंप के जो इहो अहिड़े क़िस्म जो को प्रोग्राम ना है, हू जेका है उहो टैक्स घटि टैक्स इमिग्रेशन जेके इशूज़ जेके हू वठी आयो आहे, तव्हांजे करे थोरो न पर पाण हुन ते स्टक था थियूं। पहिरियों इहो जेको पॉइंट जंहिं ते ॻाल्हायोसीं पिया, ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि त सही आहे न, ट्रंप जे बारे में तव्हां चओ था त हू पाण बिज़नेस ॿाहिरि थो करे, मैन्युफैक्चरिंग ॿाहिरि थो करे। हू त इहा ॻाल्हि चवे थो न त भई जेसि ताईं तव्हां हिते टैक्स रिजीम तव्हांजो इहो हूंदो ऐं तव्हां अञा बर्नी सैंडर्स जे हुन में चओ था पिया त अञा रिच खे वधीक टैक्स कयूं, त वाई दे विल इन्वेस्ट हीअ हिते छो कंदा? उहे ॿाहिरि खणी वेंदा। दिस ट्रंप जो केस इहो आहे न। तव्हां त ॼण चओ त ट्रंप जे केस खे जस्टिफाई पिया कयो न, त माण्हू ऐं तव्हां पाण चओ पिया त मैन्युफैक्चरिंग सॼी ॿाहिरि हली वई आहे। ज़ाहिर आहे हुनजो सबबु इहो आहे। अच्छा, हाणे इहो फ़लसफ़ो आहे ट्रिकल डाउन इकॉनमी जो। यस, रेगन जो इहो फ़लसफ़ो हो। यस, ट्रंप चयो हिन डिबेट में बि चयो। मां ॿुधायां तव्हांखे ट्रिकल डाउन इकॉनॉमिक्स छा आहे। ट्रिकल डाउन इकॉनॉमिक्स जो ऐं बॉटम अप इकॉनॉमिक्स में ॿ बेसिकली हेठां खां मथे इकॉनमी ऐं मथां खां हेठि इकॉनमी। ट्रिकल डाउन आहे ख़ैरात, माना त अमीर माण्हू जेके आहिनि उहे जॾहिं तमामु घणा अमीर थी वेंदा त पोइ उन्हनि उहे जॉब्स क्रिएट कंदा, उहे सोशल चैरिटी ॾींदा, उहे पंहिंजे वर्कर्स जो ख़्यालु कंदा, उहे पंहिंजे वर्कर्स जे मथां जेको आहे हथु रखंदा, हिकिड़ो वॾो छपर ऐं छांव थींदा। कॾहिं न थियो आहे इहा, नेवर इट हैज़ हैपन। इन करे ई तव्हां ॾिसंदो त इन करे ई अमीर खां अमीर थींदो वियो आहे, ग़रीब खां ग़रीब थींदो वियो आहे। तव्हां यूरोप में ॾिसो, नॉर्वे खे ॾिसो, या तव्हां ॿिया जेके स्कैंडिनेवियन कंट्रीज़ आहिनि, या इवन फ्रांस आहे, इंग्लैंड आहे। इंग्लैंड कैपिटलिस्ट कंट्री आहे पर सोशल डेमोक्रेट कंट्री आहे। उन्हनि जा माण्हुनि जा बेनिफिट्स ॾिसो, तव्हां फ्रांस में माण्हुनि जा बेनिफिट्स ॾिसो, तव्हां नॉर्वे में, यूरोप जे ॿियनि इलाइक़े में, जर्मनी में माण्हुनि जा बेनिफिट्स ॾिसो। जर्मनी जी दुनिया में सभिनी क़ौमुनि खां वधीक GDP आहे, ऐं जर्मनी में ज़ीरो डेफिसिट आहे। ऐं जर्मनी में जेके सहूलियतूं आहिनि, वर्कर्स जा जेके राइट्स आहिनि, वर्कर्स जूं जेके कॉम्पनसेशन्स आहिनि, तव्हां इमेजिन कोन था करे सघो। त सुवालु इहो थो पैदा थिए त इहो प्रिंसिपल फेल थी चुको आहे। इहो जेको क्लासिक कैपिटलिज़म वारो जेको प्रिंसिपल आहे, त अमीर जॾहिं अमीर थींदा त उन्हनि जे रहम करम ते ॾाढा शरीफ़ माण्हू आहिनि, तव्हांखे जेको आहे उहो खीर जूं नंदियूं बहाए छॾींदा, ऐं जेको आहे उहो माखी पई टिमंदी वणनि मां। ईअं न थियो आहे कॾहिं, न को थींदो। तंहिंजे करे चेक्स एंड बैलेंसिस, जेकॾहिं ग़रीब माण्हू मिडिल क्लास 35% टैक्स पे करे थो, त अमीर खे जेको आहे ऐं बि ओतिरी टैक्स पे करणु खपे। दैट्स ओनली फेयरनेस। बाक़ी हेसि ताईं गुज़िरियल केतिरनि सालनि खां वठी इनजी लो टैक्स आहे। उन हूंदे बि हुननि जेको आहे उहो बिज़नेस खे फ्लाए कयो आहे, अमेरिका मां फ्लाइट कई आहे, मैन्युफैक्चरिंग खे फ्लाए कयो आहे, ॿाहिरि वठी विया आहिनि। तंहिंजे करे इहा ॻाल्हि इहो कमु नथी करे, इट इज़ नॉट वर्किंग। सो साॻियो ई जेकॾहिं तव्हां एक्शन्स कंदव त साॻा तव्हांखे रिज़ल्ट्स मिलंदा। तंहिंजे करे टाइम टू चेंज। उन्हनि खे टैक्स वधीक भरणी पवंदी, त जीअं अमेरिका जहिड़ो मुल्क दुनिया जो सुपर पावर आहे, अॼु बि आहे, उन में माण्हू वटि हेल्थ इंश्योरेंस न आहे। कैन यू इमेजिन? तव्हां ॾिसो पाकिस्तान में जेको आहे, तव्हां हलिया वञो कंहिं हॉस्पिटल में तव्हांखे मुफ़्त में इलाजु कंदियूं। अमेरिका जे अंदरि वो तो क्यूबा अमेरिकन का बेहतर हेल्थ केयर पंहिंजो सिस्टम ॾे थो न। त अमेरिकन अफोर्डेबल केयर एक्ट जेको ओबामा पास कयो, 17 मिलियन खां मथे जेको आहे उहो माण्हू उन में शामिल थिया आहिनि। ऐं वॾे में वॾी अपोज़िशन जेका आहे रिपब्लिकन पार्टी जी, वॾे में वॾो बुक्स जेको आहे 17 मिलियन छड़ो न 17 मिलियन चोखे एब्सोल्यूट जेके पहिरियों इंश्योर्ड न हुया, 17 मिलियन माण्हू जेके हुन में शामिल आहिनि, थियनि पिया था, अञा वधंदो थो वञे प्रोसेस। ही विया सुप्रीम कोर्ट में, सुप्रीम कोर्ट चयो न इहो सही एक्ट आहे। सो तव्हां वरी ॻाल्हि इहा, हू ट्रिकल डाउन इकॉनमी जी ॻाल्हि थो करे। आउं कोन थो भायां त ट्रिकल डाउन इकॉनमी कमु कंदी। ट्रिकल डाउन इकॉनमी जेका आहे उहा डेफिसिट पैदा कंदी, ऐं पर उहो कॾहिं कमु कोन कंदी। पर फ्री जेका ट्रेड, फ्री जेका मार्केट इकोनॉमी जो जेको तस्वुरु आहे, उहो त इहो आहे जेको पंहिंजो जंहिंजी ॻाल्हि ट्रंप थो करे पियो। ज़ाहिर आहे हू सरमाएदारनि जे तरफ़ां बीठो आहे, एंड दैट्स वाई हुनजो आर्ग्यूमेंट बि ॾाढो क्लियर आहे। दैट्स अ लेस अफेयर। उहो को फ्री, उहो हिकिड़ो यूटोपिया आहे। जीअं कम्युनिस्ट यूटोपिया आहे त to each according to his ability, to each according to his need,
हर माण्हू खे पंहिंजी एबिलिटी हुन ज़रूरत जे मुताबिक़ शयूं मिलंदियूं, कॾहिं कोन्ह थियूं, किथे कोन्ह थियूं, न को थिए थियूं। यूटोपिया कैपिटलिज़म बि ईअं एतिरो ई जेको आहे उहो डिफेक्टिव आहे, डिफॉल्टेड आहे। त तव्हां अमीरनि खे अमीर बणाईंदो त बाक़ी सभिनी जो जेको आहे उहो चङो मोटो, तंहिंजे करे पाण डेमोक्रेटिक पार्टी इन अहिड़े जॻह ते बीठी आहे जिते हूअ ख़ुशहाली खे माण्हुनि जे कफ़ननि जे मथां नथी ठाहिणु चाहे। हू चाहे थी त वर्कर, ग़रीब, इग्नोर्ड, इग्नोरेंट माण्हू, जेको ग़रीब माण्हू, लातीनोस, ब्लैक्स जेके बि आहिनि, उन सभिनी खे जेको आहे तव्हां डिबेट ॿुधी हिलरी क्लिंटन चए थी त 10 मिलियंस जेके आहिनि पंहिंजो असां मुंहिंजे इकोनॉमिक प्लान जे तहत 10 मिलियन जॉब्स क्रिएट थींदा। तव्हांखे नथो लॻे त इहो एम्बिशियस क़िस्म जो प्लान आहे? इहो थोरो रेटोरिक वधीक आहे, रियलिटी खां घणो परे आहे। हाणे इहो त ॾिठो वेंदो न, इहो मां कोन थो चई सघां एग्ज़ैक्टली त हुनजो प्लान छा आहे, मां हुनजो प्लान। पर हुन त चयो, ट्रम्प चयो त हिन वटि प्लान न आहे, हुन चयो त बुक छपियल आहे, तूं वञी पढ़। न उहो उन में जेके शयूं जेका हू ॻाल्हि करे थो ही थी करे, मां तव्हांखे ॿुधायां छा थी चए। हू चए थी त असांजो मुल्क जेको अमेरिका जेका आहे उनजो मुल्क, मुंहिंजो बि मुल्क आहे, मां बि US सिटीज़न आहियां, उन गुज़िरियल 20 सालनि में क्वालिटी जॉब्स क्रिएट न कयूं। नंबर 1। नंबर 2, असां बेसिक साइंस, मैथमेटिक्स स्किल्स ते उन कॉन्सनट्रेट न कयो आहे। असांजी एजुकेशन जेका आहे, मूंखे यादि आहे इहा त 12 में ओबामा जे प्लान में बि एजुकेशन जेको आहे, मूंखे यादि आहे अञा ताईं कंटिन्यू। Yes, उहो स्ट्रगल अॼु बि आहे ऐं रहंदो। ओबामा काफ़ी स्टूडेंट खे सपोर्ट कई आहे, तमामु बहितरीन लोन्स मिलनि था स्टूडेंट्स खे। हिलरी चए थी त मां हिकिड़ो त ज़ीरो इंट्रस्ट, नो इंट्रस्ट। इहो बर्नी सैंडर्स कॉमेंट करे ज़बरदस्त, बर्नी जो इहो सॼो केस विड़ियो हुजे। एब्सोल्युटली असीं जेको आहे उहो बर्नी जा असां वी आर प्राउड ऑफ हिम। ऐं हू माण्हू जेको आहे उहो हक़ीक़त में ज़मीर आहे अमेरिका जो, ऐं हुन तमामु वॾो हद खां तमामु वॾो। तव्हां सपोर्ट न कयसि? न, मां तव्हांखे उन वक़्तु बि मां चयो त बर्नी जो मैसेज जेको आहे उहो असां सभिनी जो मैसेज आहे। पर अनफॉर्चुनेटली हिकिड़ो ख़ासि तबिको हुन सां गॾु हो जेके वोट बेस न हो। ऐं असांजे मुक़ाबले में जेका शइ आहे उते अमेरिका जे अंदरि जेके रैशनल माण्हू आहिनि, सेकुलर माण्हू आहिनि, जेके जंगजू न आहिनि, जेके फंडामेंटलिस्ट न आहिनि, छो त उते बि त फंडामेंटलिज़म। ख़ैर इहो वरी डिबेट ॿिए पासे हली वेंदी, बर्नी ऐं हिलरी ते पाण नथा ॻाल्हायूं। मां हिकिड़ो वक़फ़ो वठां थो। डोनाल्ड ट्रंप हिन डिबेट जे अंदरि इल्ज़ाम हयो त 100 सालनि खां वठी एफ्रो अमेरिकन जेके आहिनि उहे सपोर्ट बेस रहियो आहे डेमोक्रेटिक पार्टी जो, ऐं पर हेतिरे अरसे में जेके उन्हनि जूं हुकूमतूं आहियूं उन्हनि पंहिंजे वोटर्स लाइ छा कयो आहे, जो अॼु बि हू जेको आहे मिज़रेबल लाइफ था गुज़ारनि, ऐं अॼु बि जेको आहे उन्हनि जे इलाइक़नि जे अंदरि क्राइम रेट वधीक आहे। इन ते मां पुछंदुसि त छो, छा वाक़ई डेमोक्रेटिक पार्टी पीपल्स पार्टी वांगुरु पंहिंजनि वोटरनि जो ख़्यालु नथी करे? इहो सवाल तव्हांजे साम्हूं रखंदुसि। नाज़रीन वठो था वक़फ़ो, वापसि अची प्रोग्राम खे अॻिते वधायूं था, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाइण गुफ़्तगू हले थी अमरीकी सदारती चूंडुनि जे हवाले सां। पहिरियों जेको मुबाहिसो ॿिन्ही सदारती उम्मीदवारनि जे विच में थियो, जंहिंमें मुल्क जी मईशत ऐं सिक्योरिटी जे हवाले सां जेके मामला आहिनि, ऐं ख़ासि तरह जेको आहे नस्ली मतभेद जो जेके मामला आहिनि उन ते बि काफ़ी डिस्कशन थियो। वक़फ़े ते वञण खां पहिरियों इक़बाल तरीन साहब जेके अमेरिका जे अंदरि काफ़ी अरसे खां वठी रहनि था पिया ऐं पंहिंजा डेमोक्रेटिक पार्टी जा एक्टिविस्ट आहिनि, उन सां मुंहिंजी गुफ़्तगू हलंदड़ हुई। मूं पुछो त डोनाल्ड ट्रंप हिन मुबाहिसे जे अंदरि हिलरी क्लिंटन खे चयो त 100 सालनि खां वठी एफ्रो अमेरिकन यानी कारी नस्ल जा माण्हू डेमोक्रेटिक पार्टी खे वोट ॾियनि था, पर अॼु बि उन्हनि जी हालति ख़राबु आहे। छो? छा वाक़ई असां वटि जीअं पीपल्स पार्टी जे मथां इहो इल्ज़ाम लॻंदो आहे त उन लियारी खे जे वोट जे बावजूदि लियारी खे एस्टेब्लिश न कयो, छा डेमोक्रेटिक पार्टी बि पंहिंजे वोटरनि सां ईअं पई करे? अचो त उन सुवाल खे
तरीन साहब जे साम्हूं वरी रखूं था ऐं हुनजो जवाबु तकिड़ो सर। जवाब आहे न। डेमोक्रेटिक पार्टी पंहिंजे वोट बेस खे लयारी वांगुरु ट्रीट नथी करे। अच्छा, दिस इज व्हाट ट्रम्प सेज। हा, उहो ठीकु आहे, उहो बिल्कुलु मां सम्झां थो तव्हांजो पर्सपेक्टिव, उहो सही थो चए। हाणे मां तव्हांखे आर्ग्यू कंदो छो इहो सही न आहे। सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा त अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन ऐं अमेरिकन सिस्टम जेको आहे उहो सेंट्रलाइज़्ड न आहे। फेडरल गवर्नमेंट खे अनलिमिटेड पावर्स न आहिनि जो स्टेट्स खे कंट्रोल करे। स्टेट्स वटि काफ़ी इकॉनमी आहे, सावरनिटी आहे। काफ़ी इशूज़ जेके आहिनि, जेके डेवलपमेंट इशूज़ आहिनि, इकनॉमिक अपॉर्चुनिटी आहे या जॉब क्रिएशन आहे, फेडरल गवर्नमेंट फिस्कल ऐं मॉनेटरी पॉलिसी जे ज़रिए कुझु इंस्ट्रूमेंट्स पैदा करे सघे थी ऐं तंहिंखां पोइ फेडरल गवर्नमेंट अहिड़ा प्रोजेक्ट्स लॻाए सघे थी जिन जे करे हिकिड़ी इकनॉमिक एक्टिविटी पैदा थिए। टैक्सेशन सिस्टम खे कंट्रोल करे सघे थी जीअं इंसेंटिव थिए एम्प्लॉयर्स जे लाइ। बेसिक मिनिमम वेज जेका आहे उनखे इस्टेब्लिश करे सघे थी, पर उन में बि स्टेट्स खे काफ़ी लेवरेज आहे। स्टेट्स वधाए बि सघनि थियूं। हाणे जीअं न्यूयॉर्क जेको आहे उहो उनजी मिनिमम वेज जेका आहे उहा मैसेच्यूसेट्स जी ॿियनि खां वधीक आहे। स्टेट बि जेका आहे उहा मिनिमम वेज पंहिंजी वधाए सघे थी। कैलिफोर्निया इवन सिटी काउंसिल बि वधाए सघे थी। मूंखे यादि आहे जेको आहे पंहिंजो सियाटल में $15 पर आवर जेके आहियूं। एब्सोल्युटली। सो ॻाल्हि आहे त इन हद ताईं ऐं पुलिस जेका आहे उहा सॼी स्टेट जे कंट्रोल में हूंदी आहे। पुलिस जे मथां को बि फेडरल गवर्नमेंट जो कंट्रोल न हूंदो आहे। तंहिंजे करे फेडरल गवर्नमेंट हिकिड़ी एनवायरमेंट पैदा करे सघे थी, इकनॉमिक एनवायरमेंट पैदा करे सघे थी, फिस्कल मॉनेटरी एनवायरमेंट पैदा करे सघे थी ऐं कुझु अहिड़ा कानून ठाहे सघे थी जंहिंमें डिस्क्रिमिनेशन न थिए। उहे फेडरल गवर्नमेंट वटि इहा अथॉरिटी आहे। हाणे पर जेका बुनियादी डिस्क्रिमिनेशन आहे माण्हुनि जे अंदरि, पर ॾिसो न कैलिफोर्निया में वाक़िया थिया, मिनियापोलिस में, मिनेसोटा में, इहे ॿई रियासतूं जेके इहे डेमोक्रेटिक रियासतूं। मां सम्झां मां उन ई ॻाल्हि ते अचां थो त माण्हू जेके आहिनि, माण्हुनि जे मथां स्टेट जो, माण्हुनि जे रवैयनि में, माण्हुनि जे एटीट्यूड्स में स्टेट जेका आहे उहा 100% कंट्रोल नथी करे। ख़ासि करे अमेरिका में माण्हुनि जे लाइफ जे मथां स्टेट जो कंट्रोल न आहे। कुझु अमेरिका जो मूड तब्दील थियो आहे ऐं नेगेटिव तरफ़ वियो आहे, जंहिंजे लाइ को बि अमेरिकन प्राउड न आहे। 9/11 खां पोइ या सब्सिक्वेंटली जेके ॿिया टेररिस्ट एक्ट्स थिया आहिनि अमेरिका जे अंदरि, यूरोप जे अंदरि, उन्हनि में जेको हिकिड़ो रिएक्शन थियो आहे अमेरिकन जे अंदरि, उन रिएक्शन जो ऐं उन हेट जो, उन सॼे ग्रुप खे हिकिड़े इंडिविजुअल्स जे अक़दाम जे करे सॼे सेगमेंट्स खे ब्लेम करणु। जीअं हाणे ट्रम्प चए थो त कंहिं बि मुस्लमान खे अमेरिका में अचणु कोन ॾींदासीं। माना त इहो त हिकिड़ो इंतिहाई इरेशनल, यानी हिकिड़े बैकवर्ड कंट्री जे अंदरि को लीडर अहिड़े क़िस्म जो स्टैंड न वठंदो जेको हू वठे थो। अचूं था न ॻाल्हि ते ब्लैक्स जी ॻाल्हि ते, त भई ब्लैक्स खे जेको आहे डेमोक्रेटिक पार्टी टेकन फॉर ग्रांटेड कयो आहे। इहा हक़ीक़त न आहे। ॾिसो त फेडरल गवर्नमेंट जी पॉलिसी जेको आहे, कॾहिं बि ओबामा खां पहिरियों अमेरिका जे पूरे तारीख़ में कॾहिं फेडरल गवर्नमेंट इहो डिक्टेट न कयो त 35% जेके वॾे में वॾा बिज़नेसिस जेके आहिनि उहे जॾहिं कॉन्ट्रैक्ट्स विन कनि था, तव्हां वटि आहे, असां वटि हिते आहे को अहिड़ो कानून, 35% बिज़नेस जेको आहे मिनोरिटीज़ खे, स्मॉल बिज़नेसिस खे ऐं जेको आहे उहो डिसएडवांटेजिस बिज़नेसिस खे ॾियो। इहो त आहे त की वॾा बिज़नेसिस खे बिज़नेस मिले थो, $1 बिलियन जा कॉन्ट्रैक्ट में लॉकहीड बि थो अचे, बोइंग बि थो अचे, इहे सभई वेपन मैन्युफैक्चरिंग कंपनीज़, ऑटोमोबाइल कंपनीज़, प्राइवेट कॉर्पोरेशन जी ॻाल्हि था कयो। हिते त प्राइवेट कॉर्पोरेशन मथां उहो कंट्रोल ई कोन्हे। जेके मर्ज़ी चाचे, मामे, पुट, उनजे पीउ खे, उनजे चाचे खे कंहिंखे बि रखनि, हुकूमत जे मथां तनक़ीद कनि था, पर पंहिंजा हुनजा सॼियूं कॉर्पोरेशन पंहिंजे माइटनि सां भरियूं पियूं आहिनि। अमेरिका में न आहे। अमेरिका में प्राइवेट सेक्टर जेको आहे उहो बि हैज़ टू कंप्लाई विद इक्वल रेगुलेशंस आहिनि जन ते ट्रम्प चए थो त भॼी था वञनि। न भॼी नथा वञनि। तव्हां इहा हू उबती ॻाल्हि थो करे, हू ॻाल्हि सही थो करे, उनजो ॻाल्हि जेका आहे उबती थो करे, कंक्लूजन सही थो करे तव्हांखे ॿुधाए।
सो ऐं हिकिड़ी ॻाल्हि मां पूरी करियां, स्मॉल बिज़नेस जे लाइ वरी सेपरेट सेट असाइड्स आहिनि ऐं घणियूं घणियूं शयूं आहिनि। हाणे ॿी ॻाल्हि जेका ट्रम्प ख़ासि तरह हिन डिबेट जे अंदरि जेका इस्टेब्लिश करण जी कोशिशि कई आहे, काफ़ी रेशनल लॻे थी। त अमेरिका हू चए थो त $20 खरब जो मक़रूज़ आहे, ऐं उनखां अलावा जेको आहे असांजे एयरपोर्ट्स जी हालति इहा आहे जो तव्हां कतर जो ऐं हुननि जो नाला खयां बाक़ाइदा डिबेट जे अंदरि, तव्हां उन्हनि जा एयरपोर्ट ॾिसो ऐं पंहिंजा एयरपोर्ट ॾिसो, तव्हांजा थर्ड वर्ल्ड खां बि पोइते पियल एयरपोर्ट्स आहिनि। ऐं हू चए थो त तव्हां जापान खे बि जो बि दिफ़ा तव्हांखे करिणो आहे, सऊदी अरब जो बि दिफ़ा तव्हांखे करिणो आहे, फलाणे जो दफ़ा $अरबें तव्हां इन्हनि मुल्कनि जे दिफ़ा ते कयो था पिया, मोट में तव्हांखे उहो छा था ॾियनि। हू चए थो तव्हां नेटो हलायो था पिया, नेटो जो जेको 70% ख़र्चु आहे उहो पंहिंजो अमेरिकन्स था उहो ख़र्चु कनि, ऐं उहे 28 मुल्क जेके आहिनि उन्हनि जे दिफ़ा जो बि तव्हांजे मथां हो आहे। तव्हां जेको आहे एतिरो जॾहिं हुन वाज़े चयो त भई $6 खरब जेके आहिनि तव्हां मिडल ईस्ट जे अंदरि ख़र्चु करे छॾिया, जेकॾहिं इहे $6 खरब तव्हां डॉलर जेको आहे उहो तव्हां ख़र्चु कयो आहे पंहिंजो 6 ट्रिलियन जी हुन ॻाल्हि कई, जेकॾहिं पंहिंजे मुल्क जी रिकंस्ट्रक्शन ते या हुनजी नए सर अॾावत ते ख़र्चु कयो आहे त असां छा न पिया करे सघासीं। हू चए थो त जेको पॉलिटिशियन्स जो एम्बिशियस प्लान आहे त जापान खे बि असां सिक्योर कयूं, फलाणे हंधि बि असां कयूं, हे जो हुन लफ़्ज़ इस्तेमालु कयो त अमेरिका खे दुनिया जो पुलिसमैन थियण जी ज़रूरत न आहे, असांखे पंहिंजे माण्हुनि जो ख़्यालु रखणु घुरिजे। डू यू थिंक दिस इज़ अ रॉन्ग कॉन्सेप्ट? न, ॿ टे शयूं हुन में जेके आहिनि उहो इहा हक़ीक़त त अमेरिका खे दुनिया जो पुलिसमैन न थियणु खपे, इहा सही ॻाल्हि आहे, न थियणु खपे। पर जंहिं पार्टी जो हू नुमाइंदो, इहा ॻाल्हि हेलरी न चई, ट्रम्प चई, हुनखे चवण जी ज़रूरत न आहे न, हुनखे चवण जी ज़रूरत न आहे, छाकाणि हू पुलिसमैन नथी थियणु चाहे। जंहिं पार्टी जो ट्रम्प नुमाइंदो आहे उहा पार्टी आहे जेका अमेरिका जी जो एस छो थियणु थी, सॼी दुनिया जो एस छो थियणु थी चाहे, पुलिस ऑफिसर खां मथे। ही जेके वॉर्स जेके तव्हां अफ़गानिस्तान जे अंदरि या इराक जे अंदरि जेके वॉर्स आहिनि, इहे बुश ऐं रिपब्लिकन जूं स्टार्ट थियल आहिनि। ओबामा पंहिंजे प्रेसिडेंसी में अफ़गानिस्तान खां बि विथड्रॉ कयो आहे, ओबामा इराक खां बि विथड्रॉ कयो आहे, ऐं ओबामा इराक खां ओबामा विथड्रॉ न कयो आहे। एब्सोल्युटली। हेलरी क्लिंटन पाण हिन डिबेट जे अंदरि चयो आहे त ड्रॉ डाउन जी इराक जी पॉलिसी ओबामा जी न हुई, बुश जी हुई, छाकाणि त हुननि खे ब्लेम कयो जेकॾहिं तव्हां इराक मां वापसि न अचो हा त दाइश न ठहे हा। ॿ मिंट इहा आहे हुनजी पॉलिसी। आख़िरी ॾींहं ते जॾहिं हुन सॼी वॉर जेका आहे सॼे इराक जे अंदरि पहिरें ॾींहं ते सद्दाम जी मिलिट्री खे हुन डिस्चार्ज कयो, हेॾो वॾो ख़ला पैदा थियो, उहे माण्हू जेके नौकरियुनि मां निकिता, रोज़गार थिया, उन्हनि आईसिस उन्हनि ठाही। ऐं अॼु आईसिस जेका आहे इस्लामी ऑर्गेनाइज़ेशन न आहे, आईसिस में उहे बैथिस्ट आहिनि जेके सद्दाम जी फ़ौज मां निकिता ऐं जिन खे ओवरनाइट बुश जेको आहे फ़ौज मां कढियो। तंहिंजे करे थोरो तारीख़ खे ॾिसो, थोरो पर्सपेक्टिव खे ॾिसो। मां ॻाल्हि तव्हांजी ॿुधी त हू छा थो चए, मूंखे ख़बर छा थो चए, पर दैट इज़ नॉट ट्रू, इहो सॼो कूड़ आहे। हेलरी क्लिंटन चयो मां ॿुधो असां टाइम न ॾिनो, टाइम बुश जे दौर में। मां गुज़ारिश कयां, हा, एग्ज़ीक्यूशन बुश न कई, एग्ज़ीक्यूशन बुश न कई, इहा हक़ीक़त आहे त बुश जेको आहे आख़िर में चयो असां वी हैव टू विथड्रॉ, हीअ असांजो टाइम। एग्ज़ीक्यूशन जेका आहे उहा ओबामा कई, ऐं उन एग्ज़ीक्यूशन उन प्लान खे इम्प्लीमेंट ओबामा इन करे कयो छाकाणि जो हुनजी विल हुई ऐं हुनजो फ़लसफ़ो त असांखे ॿाहिरि निकिरणु खपे। तव्हांखे इहा ख़बर आहे त रिपब्लिकन कांग्रेस केॾो हुनखे दॿाउ में रखियो आहे, केतिरी हुनजी मुखालफ़त कई आहे इराक खां ॿाहिरि निकिरण जे सिलसिले में, तव्हांखे इहा ख़बर आहे। हे उन पार्टी जो नुमाइंदो आहे, हे उन पार्टी जो नुमाइंदो आहे जंहिं पार्टी दुनिया जे इराक जे अंदरि, कुवैत जे अंदरि। पर हाणे त उन पार्टी जे अंदरि जॾहिं ॾिसो न, उन्हनि समूरनि जॾहिं प्राइमरीज़ खटियो आहे त हे हिन ग्राउंड्स ते खटियो आहे, तंहिंजे लाइ हिन सां पंहिंजी पार्टी जा सभई माण्हू जेका टॉप लीडरशिप आहे उहा नाराज़ आहे, तंहिंजे लाइ नॉट एनी मोर हाणे उहो न आहे, उहो सभिनी हिनखे घणो करे ऑलमोस्ट सभिनी हिनखे एंडोर्स कयो आहे। इहा ॻाल्हि जेका आहे उहा शुरू में प्राइमरी पॉलिटिक्स खे छॾिजो, प्राइमरी इलेक्शन्स जेके आहिनि नेशनल कन्वेंशन ताईं न बुश आया, जेको आहे पंहिंजो हुन जेको आहे हिन जे ख़िलाफ़ु तक़रीर कई, पंहिंजो ॾिसो मां तव्हांखे गुज़ारिश कयां, इहे ॻाल्हियूं जेके आहिनि इहे हुनजे मैसेज खे ॾिसो, हुनजे सॼे जेको आहे टेड क्रूज़ जेका स्पीच कई हुते प्रोग्राम खे ॾिसो, रिपब्लिकन नेशनल कन्वेंशन में, हुन चयो त बाबा हिनखे वोट ॾियण जी ज़रूरत न आहे, अमेरिकन प्रिंसिपल्स में यकीन रखनि था, तंहिं करे जंहिंजे लाइ तव्हांजो कॉन्शियस चए ज़मीर चए उते वञी वोट। लेट्स गेट बैक टू द फैक्ट्स। यस गेट बैक टू द फैक्ट्स। यस मूंखे इहा सॼी ख़बर आहे त हू छा चयो आहे, छा तकरीरूं कयूं आहिनि, ॻाल्हि इहा न आहे त हू तकरीरूं छा कयूं आहिनि, ॻाल्हि इहा आहे
त जंहिं प्लेटफॉर्म ते हू बीठो आहे, जंहिं प्लेटफॉर्म जो हू नुमाइंदो आहे, अमेरिका में डिक्टेटरशिप कोन हलंदी आहे। अमेरिका में ट्रम्प जॾहिं सुभाणे प्रेसिडेंट थींदो त कांग्रेस जेका आहे हुनखे डिक्टेट कंदी। जंहिं पार्टी जो हू लीडर आहे उहा पार्टी जा मेंबर्स सेनेटर्स कांग्रेस में हुनखे डिक्टेट कंदा। उन पार्टी जो माइंड सेट उहे माण्हू हुनजे पुठियां लॻा आहिनि, उहे माण्हू जेके हिनखे पैसा ॾियनि था, फाइनेंस कनि था हिन जी कैंपेन, ऐं उनजे प्लेटफॉर्म ते आयो आहे। रिपब्लिकन पार्टी जंगजू पार्टी आहे। रिपब्लिकन पार्टी मेजर वॉर्स कयूं आहिनि, ऐं ही माण्हू तव्हां हुनजो हिकिड़ो त फैक्ट्स चेक कयो तव्हां, ॿियो तव्हां हुनजो डिटेल में जेको आहे प्रोग्राम पढ़ो। हू पंहिंजे मिलिट्री खे, अमेरिकन मिलिट्री खे, कॉम्प्लेक्स खे तमामु घणो एक्सपेंड करणु चाहे थो, ऐं दैट्स एग्ज़ैक्टली इहो ई जेको आहे रिपब्लिकन्स कंदा आहिनि। जॾहिं रिपब्लिकन पावर में ईंदा आहिनि त हू मिलिट्री खे तमामु घणो मज़बूत कंदा आहिनि, ऐं उनजे न हो त चए थो त असां मिडल ईस्ट में छो वञी ख़र्च कयूं 6 ट्रिलियन। हाणे मां तव्हांजी इहा ॻाल्हि जेका जेको तव्हां चओ था न, हीउ चए थो त जापान खे असीं तमामु घणा पैसा था ॾियूं, छो हुनजो दिफ़ा कयूं, चए थो न। ॿुधो हाणे तव्हांखे रटे छॾी आहे हुनजो छा थो चए, पर ॿुधो त इहो ग़लति थो चए। मूं चयो त ग़लति थो चए, हिन में फैक्ट्स न आहिनि। ॿुधायां, साउथ कोरिया तव्हां चेक कयो, इहो चेक कजो, गूगल कयो था। साउथ कोरिया में जेके अमेरिकन बेसिस आहिनि, साउथ अमेरिका जेका आहे उहा बाम कोन थी करे साउथ कोरिया मथां वार कोन विढ़ी आहे। अमेरिका जूं बेसिस आहिनि हुते। अमेरिका जी जेके बेसिस हुन में 40% जेको ख़र्चु अचे थो अमेरिका जो, उहो साउथ कोरिया पे थी करे। हर उहो माण्हू जेको लोकल साउथ कोरियन एम्प्लॉय आहे उन्हनि बेसिस में, साउथ कोरिया पे थी करे। जापान 90%, गूगल चेक कयो, 90% पंहिंजो डिफेंस जो कंट्रीब्यूशन जेको आहे उहो ॾिए थो। 90% जेको अमेरिका उन में था ख़र्च थी करे, 90% आई सजेस्ट हेलरी जी जॻह ते तव्हां हुजो आहे शायदि इहे फैक्ट्स। गूगल चेक कयो। न मां चओ त हेलरी उनखे इहो रिस्पॉन्स न ॾिनो पंहिंजे डिबेट जे अंदरि, जॾहिं हुन इहे सभु फैक्ट खणी आयो। माण्हुनि खे ख़बर आहे त 6 ट्रिलियन जो ॻाल्हि कई त मिडल ईस्ट में तव्हां ख़र्च कया आहिनि। हुन चयो त 28 मुल्कनि जो नेटो आहे, उनजो 70% असां था ख़र्च कयूं। हुन इहो बि चयो त असां 20 ट्रिलियन जा जेके मक़रूज़ थी चुका आहियूं, असांखे पुलिसमैन थियण जी ज़रूरत न आहे। हुन इहो बि चयो त असांखे हिननि मुल्कनि जी जेको आहे पंहिंजो जापान जी, सऊदी अरब, इहे जेके असां ट्रीटीज़ कयूं आहिनि पंहिंजो हुननि सां जेको आहे पंहिंजो डिफेंस ट्रीटीज़, उन ते असांजो $बिलियंस ऑफ डॉलर्स ख़र्च थो अचे। इहो हेलरी क्लिंटन खे इहो जवाबु ॾियणु घुरिबो हुयो जेको तव्हांजो अनफॉर्चुनेटली शी इज़ नॉट क्वालिफाइड। सो न, मां बि इहो कोन थो चई सघां त जेको आहे उहो पंहिंजो ट्रम्प क्वालिफाइड न आहे, छाकाणि हेॾनि माण्हुनि खे वोट ॾिनो आहे। न हू त हेलरी त रोज़ चए थी, न भले चओ, हेलरी त रोज़ चए थी, हेड मेरे डिबेट में बि चई टेम्परामेंट सही न, व्हिच इज़ अ फैक्ट। तव्हां ॾिठो हुनखे जेको आहे उहो पंहिंजो अॼु त हुन हमलो कयो डिबेट में, त हुन चयो त ट्रम्प मुंहिंजो टेम्परामेंट सही आहे। इहो जेको आहे उहो पंहिंजो चवंदा न त कैटल जेका आहे उहो ॿिलीअ खे चए त हल पुछ कारी। सो बहरहाल ही सॼो रेटरिक आहे। अॼु ताईं मां कोन थो भायां त ट्रम्प, न सिर्फ़ु मां भायां कोन थो, पर सॼी अमेरिका खे ख़बर आहे, माण्हुनि खे ख़बर आहे त अॼु ताईं ट्रम्प को ब्लैक एंड वाइट में पंहिंजो को प्लान कोन ॾिनो आहे त मां एजुकेशन में छा कंदुसि, एनर्जी में मां छा कंदुसि, मां जेको आहे इमिग्रेशन जे बारे में छा कंदुसि। हू हिकिड़े ॾींहुं हिकिड़ी स्टैंड थो वठे, ॿिए ॾींहं ते ॿी स्टैंड थो वठे। हुनजो सॼो करियर जेको आहे उहो बर्था मूवमेंट ते हलियो त भई जेको आहे उहो ओबामा अमेरिका में न ॼमियो आहे। आख़िरी 4 ॾींहंनि में हुन चयो त न, मां ग़लति हुउसि। मां चवंदा तव्हां जेकॾहिं ट्रम्प सां जेकॾहिं अग्री नथा कयो हाणे कहिड़ी ॻाल्हि ते, त 2-3 ॾींहं रुको, he will change his position, he will take complete opposite position. सो ॿियो हिकिड़ो आख़िरी सुवालु जेको मुंहिंजे ख़्याल में टाइम बि प्रोग्राम जो पूरो थिए थो, जेको तमामु इम्पोर्टेंटली हुनजे जेको आहे डिबेट जेको मॉडरेटर हुयो उन कयो, अमेरिका जे अंदरि नस्ली मतभेद जेको आहे उहो वधी वियो आहे, जंहिंजे करे जेको आहे एॾा सारा पुलिस जेका आहे उहा कारनि खे मारे थी पई, ऐं हिकिड़ो मतिलबु एॾा इंसिडेंट तेज़ी सां थिया आहिनि जो मतिलबु उहो हिकिड़ो हाईलाइट थी वियो आहे बाक़ाइदा हिकिड़े इशू जे तौर ते पूरे अमेरिकन सोसाइटी जे अंदरि बि। ऐं हिकु इहा ॻाल्हि ॿी जेका साॻे वक़्तु जेको आहे, जेको हुन जेको सुवालु कयो त भई तव्हां वटि प्लान त आहिनि त तव्हां IS खे हीअं कंदव, तव्हां हुनखे पंहिंजो तालिबान खे हीअं कंदव, तव्हां अलक़ाइदा खे हीअं कंदव, पर जेको अमेरिका जे अंदरि होम ग्राउंड जेको टेररिस्ट अटैक्स जेके थियनि था पिया, उनखे तव्हां कीअं हैंडल कंदव?
इहे ॿ जेके बुनियादी सुवाल आहे जेका अमेरिकन सोसाइटी जे अंदरि जेके पैदा थिया आहिनि ऐं पोयनि ॾींहंनि में गुज़िरियल साल ॿिनि जे अंदरि इन्हनि तमामु घणो तेज़ी सां हुन में वाधारो थियो आहे ऐं उहे अमेरिकन सोसाइटी जे अंदरि पेनिट्रेट करे विया आहिनि ऐं दिस इज़ अ वेरी क्रिटिकल पोज़ीशन फॉर द अमेरिकन्स हिते। बिल्कुलु आहे, इन में को शक न आहे। इहो साॻियो ई मुल्क जेको आहे, इन मुल्क में सिविल वॉर थी। उहा सिविल वॉर जेका साउथ ऐं नॉर्थ जे विच में स्लेवरी थिए ऐं नॉर्थ स्लेवरी जे ख़िलाफ़ु हुयो ऐं साउथ स्लेवरी जे फेवर में हो। उन मुल्क में ॿिनि भाउरनि हिक ॿिए खे मारियो, ॿिनि ख़ानदाननि हिकिड़े ख़ानदान में ॿिनि ख़ानदाननि जेको आहे उन जा लाश कढिया, लखे माण्हू उन सिविल वॉर में मुआ। अॼु उहा अमेरिका साॻी न आहे। हा, इहो मसइलो कंहिं बि मुल्क जे लाइ ॾुखियो आहे, कहिड़ो बि मुल्क हुजे उन जे लाइ इहो तमामु ॾुखियो मसइलो आहे त जेकॾहिं मुल्क जे अंदरि अहिड़े क़िस्म जो जेको आहे इंतिशार आहे, पर उन जा कारण ॾिसणु खपनि त उन जा कारण छा आहिनि। उन जो कारण इहो आहे, इहो जेको रेसिज़म जेको आहे उहो इंक्रीज़िंगली वाइट मेल में आहे। वाइट मेल में, मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधो, वाइट मेल जेको आहे उन में आहे, छो त उहो सम्झे थो, उहो जंगजू आहे, उहो सम्झे थो असीं दुनिया जे अंदरि जेके ही नंढा नंढा मुल्क, टिणी टामड़ी मुल्क जेके आहिनि, असांखे हेॾो सारो पंहिंजो अटैक्स था कनि इनसाइड एंड आउटसाइड, असां हुननि खे जेको आहे वी शुड लेवल दम। ट्रम्प तव्हांखे ॿुधाए नथो थो माइंड सेट छा आहे। हिटलर बि कोन ॿुधायो माण्हुनि खे त मां जेको आहे उहो रूस ते हमिलो कंदुसि। जॾहिं रूस सां हुन ठाह कयो हो, नो वार पैक कयो, त रूस खां वञी उहो सिखियो त कॉन्संट्रेशन कैम्प्स कीअं हलंदियूं आहिनि। रूस ऐं जर्मनी आख़िरी वक़्त ताईं जेको आहे स्टालिन रिलक्टेंट हो। हुनजे सरप्राइज़ ट्रम्प विल गिव यू सरप्राइज़, छाकाणि मां इहो थ्योरी न आहे, छाकाणि पुठियां जेके फोर्सिस आहिनि वाइट मेल जेको आहे उहो त बिल क्लिंटन बि वाइट मेल आहे, पर उहो डेमोक्रेट हो ऐं उहो लिबरल हो। वाइट मेल जेको आहे वरी हाणे उहो ठपो जेको आहे लिबरल जो आहे हुनजो त ॿी ॻाल्हि आहे, पर वाइट मेल इज़ वाइट माइंड सेट जी ॻाल्हि आहे न। हिकिड़ो माण्हू जेको आहे उहो कहिड़े बि रंग जो हुजे, उहो जेकॾहिं बराबरी में बिलीव करे थो त उन रंग छा बि हुजे, मां चवां थो स्टेटिस्टिकली। पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि आम तरह जेको आहे इहो तसवुरु पिया कयो त शायदि ट्रम्प जेको आहे उहो रैश थो थी वञे, एग्रेसिव थो हुजे, पर हिन भेरे पंहिंजो ट्रम्प बिहेव कयो आहे, पर हिलरी क्लिंटन ॾाढो एग्रेसिव हुयो वीचारे ते। हुनजे मथां चई सॼी दुनिया जेका आहे उहा हिकिड़ी ॻाल्हि थी करे, तव्हां ॿी ॻाल्हि था कयो जेका सॼी दुनिया कहिड़ी ॻाल्हि थी करे, मां त डिबेट जी ॻाल्हि कयां थो, मां डिबेट खां ॿाहिरि जी ॻाल्हि थो कयां। हू हुनजे मथां बाक़ाइदे हुनजे वीचारे ते इल्ज़ाम आङुर खणी हुनखे जेको आहे उहो तो हीअं कयो, तो हीअं कयो। कॾहिं बि जेको आहे हिलरी क्लिंटन हुनखे अखियूं अखियुनि में मिलाए हुनखे एक्यूज़ न कयो या हुनखे एड्रेस न कई। हूअ चई तो पैसो रुपयो ई न ॿुड़ी पंहिंजो फेडरल टैक्स में न ॾिनो आहे, चई त तो जेको इहो हिकिड़ो साइंटिफिक कन्वर्सेशन न आहे, इहो हिकिड़ो हाल वाला। तव्हांजी वॾी महिरबानी। प्रोग्राम जो मूं चयो त एंड नोट जेको आहे उहो थोरो लाइट हुजे। तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, गुफ़्तगू तां ॿुधी प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो त पंहिंजे मेज़बान फयाज़ नशकीन इजाज़त सां गॾु।